असांजे क़ौम जो सरमायो आहियो। अवां हमेशा सिंध धरती जे लाइ कमु कयो आहे। अवां जो को बि ज़ाती मुफ़ाद कोन्हे। अवां खे मिलंदड़ धमकियुनि ते न सिर्फ़ु मज़म्मत कयूं था पर मज़ामत बि कंदासीं। अवां पूरी क़ौम खे डिटेल ॾियो त सॼो छा मामिलो थियो आहे। कादिर भाउ वॾी महिरबानियूं, लख कुर्ब। बिल्कुलु तव्हां सही था चओ त असां जो को ज़ाती इंट्रेस्ट कंहिं बि शइ में न आहे। पहिरीं ॻाल्हि इहा त दादू में पाकिस्तान क्रिकेट बोर्ड वारो जो ग्राउंड आहे जेको 2 सालनि खां वठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे हवाले करे छॾियो आहे, त हुनजी मेंटेनेंस, हुन जा जेके स्टाफ आहे हुनजे हवाले आहे। उते मां काफ़ी ॾींहंनि खां ॾिसां पियो 5 kV जो जनरेटर जंहिंखे राति जो 3 बजे 4 बजे विच में अची क्रेन ते खणी गुम थी विया चोर। त उन में 3-4 धुरियूं आहिनि ऐं उहे सभु माशाल्लाह ग्राउंड जा लवर्स आहिनि। केरु बि उन लाइ सपोर्ट नथो करे, न को एहतजाज पिया कनि, न को निकिरे पियो। मजबूरन मूंखे पाण खे अची एप्लीकेशन ॾियणी पई जज खे त साईं काॾे विया आहिनि। हुन में DC ऐं SSP खे मां हुन में घुर कयो ऐं उन खां पोइ DC SSP खे जॾहिं कॉल थी त हुते मुख़्तियार ख़ैर चयोसीं असांखे ख़बर न आहे ऐं जनरेटर कंहिं वटि आहे, किथे आहे ऐं सभु। उन खां पोइ उन जज साहब जा रिमार्क हुआ त सुबुह जो सवेल अगरि जनरेटर न मिलियो छो जो जनरेटर ईअं मूव ई नथो थी सघे क्रेन खां बग़ैर। त ज़ाहिर ॻाल्हि आहे कंहिं वॾे माण्हू जे बंगले ते हूंदो। सुबुह जो 8:30 बजे 22 तारीख़ ते जेकर 23 तारीख़ ते सुबुह जो जनरेटर न लॻो साॻे हंधि त पोइ तव्हां हुनजा ज़िमेदार हो। SSP ऐं DC ते FIR थींदी। राति जे पहर में हिननि छा कयो हिकिड़ो माण्हू वठी हुन सां नामालूम माण्हू ते FIR कराए छॾियनि ऐं एतिरनि ॾींहंनि खां मामिलो हले पियो, एतिरनि ॾींहंनि खां वठी हले पियो त तव्हां ओॾी महिल कराए सघो पिया जॾहिं SP ऐं DC ते सुबुह जो FIR थियण वारी हिननि पंहिंजी जान बचाइण जे लाइ हीअ कमु करे छॾियो। त सुबुह जो जज साहिब हिन ॻाल्हि ते सफ़ा हुन सां नाराज़ थी वियो त बाबा हीअ तव्हां मूंखे माना टोपी था कयो, हे छा कहिड़ो मज़ाक आहे। हीअ जेकी FIR तव्हां कई आहे इहा सेक्शन जेका 409 जी आहे इहा एंटी करप्शन जी FIR कई आहे। हिन में तव्हां पाण था पासो ही फरियादी केरु आहे। हुनजो फरियादी साईं प्राइमरी टीचर आहे। चई उहो उनजो छा वञे, ही शइ वञे गवर्नमेंट जी असिस्टेंट कमिश्नर फरियादी थिए, घटि में घटि को लेवल जो माण्हू थिए, इंस्पेक्टर जहिड़ो माण्हू फरियादी थिए। तव्हां हिन मास्टर खे ही किथे वञी उन्हनि सां विढ़ंदो जंग कंदो। चई मूंखे 12 बजे ताईं SP DC ऐं इहे जेके फरियादी आहिनि मूंखे कोर्ट में खपनि। सभु अची विया कोर्ट में। हुन फरियादी उते कल्ह चयो त साईं मूंखे फलाणनि माण्हुनि घुरायो आहे, हिकिड़ा माण्हू आहिनि, उन्हनि चयो आहे, उन पंहिंजे मीडिया जे अॻियां बयान ॾिनो आहे, मां उन्हनि जे चवण ते ई करायो आहे। हाणे उनजे चवण ते FIR कराई आहे, मुंहिंजो को इंट्रेस्ट कोन्हे, को मूंखे ख़बर ई कोन्हे का मामिलो छा आहे। उते जज साहिब हुनखे SP खे चयोसीं हाणे हीअ जॾहिं चवे थो मूंखे माण्हुनि घुरायो आहे, दोस्तनि घुराए FIR कराई आहे, इट मीन्स तूं ॿधल आहीं, तोखे ख़बर आहे। आम माण्हू थाणे ते वञे थो त हुनजी कंप्लेन कयो वञी साईं मुंहिंजी मोबाइल पुर थी आहे, मुंहिंजो स्कूटर वियो आहे, उनजी NC कोन था कयो। रातो की पैर में पाण खे बचाइण लाइ DC SP तव्हां FIR कई आहे, छा साबित करणु चाहियो। जनरेटर खपे, 3 ॾींहंनि जी मोहलत वरिती अथनि, 3 ॾींहंनि में जनरेटर खपे। जनरेटर जंहिं माण्हू वटि बि आहे, बासर केॾो बि आहे, उहो असांजे जिथे बि आहे उहो असांखे खपे। हाणे इन ते इहो छो उन्हनि होॾे ते एग्री थी विया साईं ठीकु आहे जनरेटर तव्हांखे 3 ॾींहंनि में ग्राउंड ते हुते शिफ्ट कंदासीं ऐं हुते अची वेंदो। उन खां पोइ उहे सभु शइ हलिया विया। फरियादी सां KTN वारनि बि बयानु वरितो। हुन चयो हुन साईं मूंखे फलाणे माण्हू चयो आहे ऐं उन केस में 62 माण्हू जो भेणीअ बि शाहिद आहे। हिन में शाहिद त पंहिंजा कया अथनि, माना हुननि खां बुखलाट में चोर अची ज़ाहिर थी बीठो आहे त चोर ई मूं वटि आहे ऐं उहो ज़ाहिर थी वियो। हाणे राति जो टाइम हो, मां पंहिंजो अलहमदुलिल्लाह शाणी पाड़े में मुंहिंजो घरु आहे, दादू जो बचो सुञाणे थो त नंढा थी वॾा थी ऐं असांखे कॾहिं को वाक़ई कोन्हे। स्कूटर ते को छोकिरो अचे थो ऐं ब्रेक हणी, पोयां हिकिड़ो हमरा वेठो आहे, उहो मूंखे थो अची चए आहे छा वञे। मां चयो तव्हां आयो केरु, तव्हां मूंसां ईअं था ॻाल्हायो। थोरो ॻाल्हाईंदे हुन मूंखे पिस्टल ॾेखारी, हिते मूं रड़ कई हो फलाणा हिन स्कूटर ई गार ऐं थोरो तेज़ बदतमीज़ी करे तरफ़ हलिया विया। हाणे इहो वञी हा रोकियो थियो आहे। हिकिड़ो त गवर्नमेंट जूं शयूं जेके माना तव्हां खणी वञूं ऐं उन्हनि जी मालिकी न कयो। वरी वॾी ॻाल्हि न हली इहा आहे त SP ऐं DC जेके दातू जा हेॾा वॾा ऑफिसर आहिनि, डिस्ट्रिक्ट संभालनि था, उहे उन चोरनि जा साथारी लॻा पिया आहिनि। जेकर उहे उन चोरनि जी मालिकी न कनि त असां जहिड़े माण्हुनि खे मजबूरन फरियादी थियणो थो पए त साईं ज़ुल्म आहे दादू सां। असां मजबूर थी अची इन पोज़ीशन ते पहुताऊं त ॿियो को माण्हू अचे कोन थो त माना एॾा पावरफुल माण्हू आहिनि जो केरु कोर्ट में कंप्लेन खणी नथो अचे जनरेटर काॾे वियो आहे।
हाणे ज़ाहिर थी बीठा आहिनि ऐं इन में सॼी असांखे अगरि कुझु बि ज़िम्मेदारी जेकी बि ज़िम्मेदारी एसपी ऐं डीसी जी आहे